खैरपुर खां ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अयाज़ अहमद सोहू जी रिपोर्ट मुताबिक़ खैरपुर ज़िले में अगवा थियल जाफ़र भुट्टो 3 महीननि बाद बाज़ियाब वारसनि में ख़ुशीअ जी लहर। हिंगोरजा जो रहवासी जाफ़र भुट्टो के पुलिस बाज़ियाब कराए वारसनि हवाले करे छॾियो। SSP रोहिल खोसो जाफ़र भुट्टो जी अमर क़ुरान पाक लोॾे रोअंदी रही 3 महीना गुज़रण बाबति ॿारड़ो बाज़ियाब थियो आहे। SSP खैरपुर रोहिल खोसो जो वाइदो वफ़ा थी वियो। जाफ़र भुट्टो बाज़ियाब थी वियो। 3 महीना पहिरियों 21 तारीख़ ते मार्च महीने जी 21 तारीख़ ते इतला मिलियो त मासूम जाफ़र भुट्टो खे अगवा कयो वियो आहे। 10 ॾींहं खां पोइ वरी असांखे को रैंसम नोट मिलियो। रैंसम नोट ते काफ़ी कमु कयो वियो। रैंसम नोट खां पोइ कंहिं बि राब्तो कोन कयो त असांखे मुख़्तलिफ़ एंगल्स ते पोइ कमु करिणो पियो। पोइ असां गुमशुदगी वारे ज़ाविये ते बि कमु कयोसीं, अगवा बराए तवान ते बि कमु कयोसीं, दुश्मनी ते बि कमु कयोसीं। इन्हनि सभिनी शयुनि ते कमु कंदे कंदे असां पोइ वरी गुज़िश्ता 2 हफ़्तनि खां ॻोठ जे मुख़्तलिफ़ सस्पेक्ट्स ते ऐं हिंगोरजा जे मुख़्तलिफ़ सस्पेक्ट्स ते गहराई सां कमु कयोसीं। अॼु कंहिं ज़रिए इंफॉर्मेशन असांखे इहा मिली त मासूम जाफ़र खे को नामालूम जवाबदार जेके आहिनि नक़ल मकानी करे कच्चे जी तरफ़ शिफ्ट करे रहिया आहिनि। पोइ उते घेराव कयो वियो हुनजो त घेराव तंग ॾिसंदे जवाबदार जेके आहिनि उहे मासूम खे पोइ हिते छॾे पाण फ़रार थी विया। हिन महिल बि उते सर्च ऑपरेशन हले पियो। उमेदु आहे त सस्पेक्ट बि असांखे हथ अची वेंदा। टीपाणी बैलिंग जो थाणो इलाइक़ो, टीपाणी बैलिंग जो इलाइक़ो। सो इंशाल्लाह उहे बि जवाबदार बि झलिजी वेंदा ऐं ख़ुदा जी वॾी स्पेशल महिरबानी थी आहे असां तव्हां सभिनी ते जो